औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन खातिमिन नबिय्यीन अबिल क़ासिम व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन अल-मज़लूमीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल मजीद वल फ़ुरक़ानिहिल हमीद व क़ौलहुल हक़। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दता फ़िल क़ुरबा। सल्लल्लाहु बर मोहम्मद व अला दुरूद ज़हमत नहीं, इज़्ज़त है, एहसान नहीं, ईमान है। मिलके बावाज़े बुलंद सलवात पढ़ दीजिए। सामईने गिरामी क़द्र जंहिं आये शरीफ़ा जे पढ़ण जो शर्फ़ हासिल कयो आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में फ़रमाइनि था त ए मुंहिंजा हबीब इन्हनि खे चओ मूंखे कुझु नथो अजर में खपे, हा अगरि खपे थो त मुंहिंजे अक़रबा सां मोहब्बत कयो। लफ़्ज़ आहे मवद्दत जो। मवद्दत मोहब्बत खां वधीक हूंदी आहे। माना मवद्दत उनखे चवंदा आहिनि जाते पंहिंजी मोहब्बत खे बि क़ुर्बान कजे, उनखे चइबो आहे मवद्दत। मसलन मां पंहिंजी औलाद सां मोहब्बत थो कयां, पंहिंजे पीउ माउ सां मोहब्बत थो कयां, पंहिंजे पैसे सां मोहब्बत थो कयां, पंहिंजी शोहरत सां मोहब्बत थो कयां, पंहिंजे नाले सां मोहब्बत थो कयां, पर अगरि जंहिं जॻह ते मां सभु शइ खे क़ुर्बान कयां जंहिं शइ लाइ, उन सां मवद्दत थो कयां। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त थो फरमाए त ए मुंहिंजा हबीब इन्हनि खे इहो न चओ त इहे मोहब्बत कनि मुंहिंजे अक़रबा सां, चवनि त मुंहिंजे अक़रबा सां मवद्दत कनि, यानी कि सभु कुझु लुटाए छॾनि पर मुंहिंजे अक़रबा खे का आंच न अचे। ऐं अफ़सोस इहो आहे त एॾी वॾी नेमत असांखे मिलियल आहे, पर उन नेमत जो असां सही तरह फ़ाइदो कोन वरितोसीं। अॼु अगरि तव्हां सुन्निन बिरादरान जेके असांजा आहिनि उन्हनि खां बि अगरि पुछा कंदव त उहे बि चवंदा आहिनि त अलीअ जी विलायत खां बग़ैर कंहिंखे बि का विलायत नथी मिली सघे। माना अली मौला जी मोहब्बत उहा मोहब्बत आहे जेका हर औलिया खे जेका अगरि विलायत मिली आहे त अली मौला जे सदके मिली आहे। जीअं मूंखे मां कंहिं जॻह ते मजलिस पढ़ण वञा पियो, दीवारनि ते इहो लिखियो पियो हो न अलीअ खां न वलीअ खां, मदद सिर्फ़ु अल्लाह खां। मां चयो त तोखे हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त फ़क़ीर जो कमु आहे दर खां घुरणु पिनणु, दर ते वञी दस्तक ॾियणु, अंदरां जेको बि ॿाहिरि ईंदो फ़क़ीर उन खां न घुरंदो त कंहिंखां घुरंदो। असां बि अल्लाह जे घर काबतुल्लाह में आवाज़ लॻाई, अंदरां अलीअ खां अलावा केरु ॿियो ॿाहिरि आयो ई न त पोइ असां कंहिंखां घुरूं। अली मौला उहा हस्ती आहे ऐं इहा मोहब्बत अहिड़ी मोहब्बत आहे अली मौला जी जंहिं इंसान वटि मौजूदु आहे। अॼु तव्हां दुनिया जो सैर कयो, जाते जाते अल्लाह जा वली मौजूदु आहिनि, उहे सभु अली मौला जे दर जा गदागर आहिनि। हता के ही जेतिरा बि औलिया तव्हां ॾिसंदा आहियो पूरनि खितनि ते विया आहिनि, उन्हनि खितनि ते जा वञी थोरी स्टडी कंदव त मालूम थींदो त इन्हनि इहे पाण न आया आहिनि, इन्हनि खे या रसूलुल्लाह ख़्वाब में आयो आहे, या कंहिं न्याउ ॾिनो अथनि, या कंहिं जेको आहे ख़्वाब में आयमा आया त फलाणी जॻह ते वञी तव्हांजी ज़रूरत आहे।
अहिड़े तरीक़े सां सैयद अली हमदानी कश्मीर विया, कश्मीर वञनि था, उते जो विया त उते ॾिठनि त जेको आहे चारो तरफ़ जादूगरनि जो वॾो रोब आहे, दबदबो आहे। त हे जो उते विया, ही अलाह जा वली हुया, वलिया उते जो पहुता। हाणे बि वॾी दरगाह आहे इन्हनि जी, सैयद अली हमदानी कश्मीर में, इंडिया वारी तरफ़ जेको आहे श्रीनगर जे भरिसां आहिनि, इन्हनि जो मक़बरो आहे। ही जो उते विया त सभु जादूगर गॾिजी विया ऐं हिकिड़ो जादूगर जेको आहे हवा में उॾणु लॻो। हाणे जॾहिं हवा में जो उॾणु लॻो त सैयद अली हमदानी चयो मां बि अगरि हिन जिन वांगुरु जादूगर वांगुरु अगरि हवा में उॾां त मूं में ई हिन में फ़र्क़ु कहिड़ो थियो। ही छा करे थो, पंहिंजियूं जुतियुनि खे हवा में उछले थो छॾे, उहा जुती हिन जी हवा मां एतिरा दफ़ा उन जादूगर जे सर ते पए थी जो हू बेहोश थी ज़मीन ते किरी पए थो। सभु जा सभु जेके बि उते शीयत जेका वई त हिन पहाड़नि ते, तव्हां कश्मीर थी वियो, पोइ आज़ादु कश्मीर हुजे या इंडिया वारो कश्मीर, जेतिरी शीयत अथव उन सैयद अली हमदानी जो सबबु आहे। अहिड़ी तरह अगरि असां सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध जी सरज़मीन ते कलंदर लाल शहबाज़ खे जेको आहे इन जे ॾाॾे खे मौला हुसैन जी ज़रिए तां सदा आई हुई त पंहिंजे पुट खे सिंध मोकिल। इन्हनि जे जेको ॾाॾे जो नालो हुयो सैयद मोहम्मद इब्राहिम मुजाब, मुजाब इन करे इन्हनि जो नाले में लिखियो वेंदो आहे। मुजाब चवंदा आहिनि जंहिंखे जवाबु अचे, माना मौला हुसैन जे ज़रिए ते वञो, उते सभु वञी सलाम कंदा आहिनि, अस्सलाम वालेकुम या अबा अब्दुल्ला। जॾहिं सभु वञी सलाम कंदा आहिनि त जवाबु कंहिंखे ईंदो आहे, ऐं उन्हनि खे ईंदो आहे जेके वॾी रियादत कंदा हुजनि, अरबईन कढंदा हुजनि। माना मुहर्रम खां पहिरियां असांखे 40 ॾींहं पहिरियां कोशिशि कजे त अगरि असां चाहियूं था त हुसैन जी सॼी मोहबत असां समाइजी वञे, असांखे खपे त असां अरबईन कढूं, असां मुहर्रमात खां बचूं, वाजिबात खे अदा कयूं। ऐं ही 10 ॾींहं जेके असांजा गुज़रिया मुहर्रम जा, अॼु शाम ग़रीबा जो ॾींहुं आहे, असल में अॼु अगरि हितां जेको असां उथूं था 10 ॾींहंनि जो जेको कुझु बि असां हासिलु कयोसीं, इन खे कोशिशि कयूं त वरी अॻिले साल ताईं असां पंहिंजी दिलनि में ऐं क़लूबनि तां इन्हनि खे मिटणु न ॾियूं, इन्हनि उलूमनि खे मौजूदु रहे। त हीअ सैयद मोहम्मद इब्राहिम मुजाब जॾहिं मौला जे ज़रिए में वेंदा हुया, सलाम कंदा अंदरो मौला जवाबु ॾींदा, त उन ज़रिए मां इहा सदा आई त पंहिंजे पुट खे सिंध मोकिलियो। अॼु जेको आहे माण्हू चवंदा आहिनि त सिंध जेका आहे उहा मोहम्मद बिन कासिम फ़तह कई। मां चवंदो आहियां वञो वञी सिंध जी गलियूं फिरो, वञो वञी सिंध जा चौराहा फिरो। अगरि सिंध जे चौराहनि ते ऐं चौकनि ते तलवारूं लटकल आहिनि त सिंध खे मोहम्मद बिन कासिम फ़तह कयो आहे, पर जे अगरि सिंध जे हर चौक ते गाज़ीअ जो अलम आहे त सिंध खे कलंदर फ़तह कयो आहे। छाकाणि सिंध जी सरज़मीन ते 2 इमाम ज़माना जा सिपाही सुतल आहिनि, हिकु कलंदर लाल शहबाज़ जंहिं अली अली करणु सेखारियो, ऐं हिकु शाह अब्दुल लतीफ़ बिटाई जंहिं हुसैन हुसैन करणु सेखारियो। इन जे करे त शाह अब्दुल लतीफ़ बिटाई चवनि था त जे भाई थिया जन्नती त बणु हैदर जो हुबदार, जे भाई थिया जन्नती त बणु हैदर जो हुबदार, बिना हुब हैदर जे अथई बंदगी बेकार। पढ़ी लख निमाज़ूं करी हज हज़ार, तोखां बेहश्ता बेज़ार जे इश्क न थई अलीअ सां। मौला सलामत रखे तव्हांखे। त ही असांखे घुरिजे त असां ही 10 ॾींहंनि जी तालीमात खे न फ़क़ति पंहिंजी नसुलुनि में मुंतक़िल कयूं, पर इन जो असरु वरी अॻिले मुहर्रम ताईं पंहिंजे अंदरि ताज़ा रखूं इंशाअल्लाह। ही मोहब्बत अहल बैत अहिड़ो समर आहे जेका ईअं न आहे त सिर्फ़ु कुझु औलिया खे मिली, न, हर इंसान चाहे अगरि अहल बैत जे फ़रामीन ते सही तरह अमल करे त ही बि वली ख़ुदा बणिजी सघे थो। अॼु बि अलाए केतिरा ई औलिया ख़ुदा तव्हांखे ईअं ज़मीनुनि ते ईअं घिटियुनि में घुमंदे फिरंदे तव्हांखे नज़र ईंदा, पर हू अगरि केरु कोई इंसानु उनखे ॿुधाए त ही फलाणो औलिया ख़ुदा आहे, शायदि हू नाराज़ थी वञे, हू न ॿुधाए। ख़ुदि कुम जी सरज़मीन ते असां अलाए केतिरनि ई औलिया ख़ुदा सां मिलियासीं, उहे हमेशह पंहिंजी गर्दन खे हेठि करे हलंदा हुआ,
छाकाणि त जॾहिं करदन मथे खणंदा हुआ त जेको अॻिलो शख़्स जंहिंखे ॾिसनि था उन जी असलियत खे ॾिसी वठंदा हुआ त हीउ बातिन में असल में छा आहे, इंसान जा हैवान आहे, इन्हनि खे काथों मिलियो इहो सभु कुझु? इहो अली मौला जी मोहबत मां मिलियो आहे। मौला सलाम। हता के हिकु शख़्स हिकु ख़ातून जो हिकिड़ो ई पुटु उहो मरी वियो त हीअ उन वली ख़ुदा वटि वई, चई मूंखे ख़बर आहे त जेको आहे तव्हांखे अलाह अहिड़ी ताक़त ॾिनी आहे जेका हज़रत ईसा वटि हुई, तव्हां मुर्दे खे ज़िंदा करे सघो था, पर तव्हां जेको आहे इन खे ख़िलाफ़ अदब था सम्झो त मां अलाह जे कमनि में मुदाख़लत छो कयां। इन ख़िलाफ़ अदब जे करे तव्हां इहो कमु नथा कयो कि माण्हू खे मुर्दनि खे ज़िंदा कयो, पर मुंहिंजो हिकु ई पुटु, मां चवां थी तव्हां पंहिंजे भले अदब में रहो, हीअ मां छुरी खणी आई आहियां, पंहिंजे पाण खे तव्हांजे साम्हूं मारींदुमि। हाणे वली ख़ुदा मजबूर थी वियो, हाणे हीअ वञनि था उन पुट जे मथां सिर्फ़ु हथु घुमाइनि था, उहो थी पए थो। इहे इलाही साल पुराणियूं सदियुनि जूं ॻाल्हियूं नथा कयूं, ऐं हाणे हिन दौर जूं ॻाल्हियूं था कयूं। इहे वली ख़ुदा अॼु बि मौजूदु आहिनि, ऐं इहे इन्हनि खे काथों मिलियो आहे? सभु मोहबत अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जी वजह सां मिलियो आहे। ऐं इंशाअल्लाह उम्मीद था कयूं त अगरि अहल बैत जा सरनामा कलाम अगरि आवाम ताईं पहुची वञनि त जेका बि यज़ीदियत आहे हिन रूह ज़मीन तां मिटिजी सघे थी। अर्ज़ ख़िदमत शाम ग़रीबा में मां वधीक मुज़ाहिम नथो थियणु चाहियां। अहल बैत जी मोहब्बत जे करे ही काइनात हली रही आहे, पर अफ़सोस इहो आहे त मुसलमाननि उन अहल बैत जी अज़मत खे न सुञातो। हीअ आहिनि अमीर, पर यादि कई थी वञे त हीअ शाम ग़रीब आहिनि। हे त अमीर हुया, एॾा अमीर हुजनि, ऐं असां यादि कयूं था पंहिंजूं लाइटूं बंदि करे, इमाम बारगाहूं मस्जिदुनि जूं लाइटूं विसाए उन्हनि ग़रीबनि जो तस्करो था कयूं। एॾा ग़रीब थी विया जो खेमे में को ॾीओ ॿारण वारो कोन्हे। सॼे ॾींहं जी जंग, बुख, प्यास जा सतायल ॿार खेमनि में जॾहिं मौजूदु हुया, ज़ालिमनि इते बि सब्र न कयो, उन्हनि खेमनि खे भाइयूं ॾेई छॾियनि। ॿारनि खे सम्झ में न अचे पियो त आया फरार थी ॿाहिरि वञूं था त ज़ालिमनि, अंदरि आयूं त सड़ी वेंदासीं। बीबी ज़ैनब अचे थी सज्जाद वटि ऐं चवेसि थी मुंहिंजा सज्जाद पुट, छाकाणि त एॾा ज़ईफ़ थी चुका आहिनि, बीमारी जो गलबो एॾो आहे जो हू पंहिंजी चारपाई तां नथा उथी सघनि, हू पंहिंजे बिस्तर तां नथा उथी सघनि। पुछे थी पुट असांजे सरनि ते चादरूं न आहिनि, ॿुधाए सड़ी मरी वञूं या जान बचाए खेमनि खां ॿाहिरि वञूं? मौला फरमाए थो अम्मा ज़ैनब तव्हां पंहिंजूं चादरुनि खे छॾियो, तव्हां खेमा खां ॿाहिरि अचो। सभु ॿार बच्चा ॿाहिरि भॼनि था, कंहिं ॿार जे दामन खे बाहि थी लॻे, कंहिं ख़ातून जे दामन खे बाहि थी लॻे। इन्हनि खे इहा ख़बर न आहे कीअं विसाइणी आहे, पर इन्हनि खे इहा ख़बर आहे त को नामहरम असांखे हथु न हणे। सैयदा ॿाहिरि अचे थी, दुओ आहे, अरे भाई आहे, मगर बार बार कोशिशि करे थी, कॾहिं हिन खेमे में कॾहिं हुन खेमे में। रावी हमीद चवे थो मूंखे ईअं लॻो त इन बीबीअ जो का क़ीमती शइ अंदरि मौजूदु आहे। अरे मां छा ॾिठमि थोरी देरि में, अरे इहा ख़ातून मस्तूर जंहिंजे दामन खे बाहि बि लॻल आहे, मगर सड़ंदड़ खेमनि मां हिकु नौजवान खे खणी अरे ॿाहिरि अचे थी। मां पुछम ए सैयदा केरा, त फरमाइनि थी अरे ही मुंहिंजो पुटु सज्जाद आहे जेको ज़ईफ़ी जे करे ॿाहिरि न पियो अची सघे। असांजो हिकु वारिस बचो, उनखे बचाइण जे लाइ मां पंहिंजी जान
आहिनि, अरे कुर्बान करे छॾिया हा। अरे सॼे ॾींहं जी बुख ऐं सॼे ॾींहं जे ख़ौफ़ जा ड्रिजल ॿार हिक रेत जे टीले ते वेठल आहिनि। सैयदा ज़ैनब जे हथ में हिक सड़ियल ख़ैमे जी लठी आहे। अरे मुहाफ़िज़त करे रही आहे सभिनी ॿारनि जी। अचानक छा ॾिसंदी आहे, हिक घोड़े सवार अचे तो असांजी तरफ़। सैयदा अॻिते वधी चवे थी, ए घोड़े सवार अॻिते न वध, अरे मां अब्बास जी भेण ज़ैनब आहियां। अरे इहो चवण आहे, घोड़े सवार न रुकियो, वेझो आयो ऐं चवण लॻो, ए दी ज़ैनब, अरे ॿीहर ॿुधाए तूं कंहिंजी भेण आहे? अरे जॾहिं सैयदा लहजो सुञातो, अरे ही त मुंहिंजो बाबा अली आहे। अरे जॾहिं सैयदा सभिनी बीवियुनि खे चयो, अरे कंहिं वटि का चादर आहे, मूंखे चादर ॾियो, मुंहिंजो बाबो मूंसां मिलण आयो आहे। सभु बीबियूं आयूं, सभिनी सलाम कयो। अरे कंहिं चयो आका अली, नौकर जो सलाम, कंहिं चयो बाबा अली, अरे धी जो सलाम। अरे हिक 4 सालनि जी नंढड़ी सकीना है जेका अचे थी ऐं चवे थी, ॾाॾा अली यतीमा पोती सकीना जो सलाम। मौला चए तो, सकीना तू मुझे वेझो अच, मां तोखे सीने सां लॻायां। सकीना चए थी, न न ॾाॾा न, सलाम करणो करे छॾियो, हाणे वापसि थी वञा। छो सकीना पंहिंजे ॾाॾे खां नाराज़ आहे? सकीना चए थी, न ॾाॾा, मगर हिकिड़ो ई ॻाल्हि ज़रूरु चवंदमि, अरे पंहिंजी धीउ पंहिंजी हूंदी आहे। अरे मुंहिंजी पुफीअ पहिरों ॾिनो, तव्हां नजब छॾे हलिया आहियो। ओ दादा, मूंखे तमाचा लॻा, अरे मुंहिंजा गोछवारा छिॻिया विया, मुंहिंजे दामन खे बाहि लॻी। ॾाॾा मां सॾंदी रहियसि, पर तव्हां न आहियो। ए आज़ादारान मज़लूम करबला, ही लुटियल काफ़िलो जॾहिं ज़ालिम वठी पिया वञनि कूफे जी तरफ़, ज़ालिम छा था कनि, औरतुनि खे, इन मस्तूरात खे, इन्हनि ॿारनि खे उतां था वठी वञनि जाते उन्हनि जे प्यारनि जा लाशा पयल आहिनि। अरे जॾहिं बीवी ज़ैनब मौला हुसैन जे लाशे खां भरिसां गुज़रे थी, चवे थी, ए हुसैन है तूं आ? मौला चवे तो, हा भेण, मां तुंहिंजो भाउ हुसैन आ। बीबी चए थी, अगर तूं मुंहिंजो हुसैन आ, ना लिबास का याखी, त पोइ लिबास काॾे कयो अथई? ए अगर तू हुसैन आ, त तुंहिंजी पंहिंजी उमिरि केरु कटे वियो आहे? मौला हुसैन फरमाए तो, ए भेण, अगर सवाल कयो अथई त मां बि तोखां हिकु सवाल कयां। हा बा, सवाल कर, छा तूं मदीने वारी ज़ैनब आ? चवंदी आहे, हा बा, मां मदीने वारी ज़ैनब आ। अरे मदीने वारी ज़ैनब जॾहिं राति जे अंधेरे में पंहिंजी माउ जी क़बर ते वेंदी हुई, अब्बास परिंदनि खे चवंदो हो, ॾी वञो, ज़ैनब ॿाहिरि थी अचे। हा बा, मां उहा ई ज़ैनब आ। अगर उहा ज़ैनब त चादर काॾे कई अथई? बा, मां तुंहिंजे मथां कुर्बान कयूं थी पई वञा। अरे जॾहिं मौला सज्जाद, अरे इमामत जे ज़ोर सां 40 ते हिते अचनि था करबला, ऐं मौला हुसैन जी क़बर ते अचनि था ऐं चवनि था, बाबा करबला में ज़िबा थियणो आसान आहे। मौला अब्बास ॾे वञनि था, चवनि था, फुरात जे किनारे बाज़ू कटराइण आसान आहे।
अली असगर वच वञनि था, चवनि था पाण खां वॾो तीर खाइणो आसान आहे। अली अकबर वटि वञनि था, चवनि था सीने में बर्छी खाइणो आसान आहे। कासिम वटि वञनि था, अरे लाश जा टुकड़ा टुकड़ा थियण आसान आहे। करबला जी सभु लाशूं मुतदलदिल थियो, चवण लॻियूं तीर आसान आहिनि, अरे नेज़ा आसान आहिनि त मुश्किल छा आहे। चई ज़ैनब जहिड़ी मावज़ा कॾहिं हिन बाज़ार कॾहिं हुन बाज़ार वञणु ॾाढो ॾुखियो आहे। अज़ादाराने मज़लूम करबला जॾहिं ही काफ़िला हलिया, जॾहिं कूफ़े पहुचा, कूफ़े पहुचंदे ही अरे उमर साद इब्न ज़ियाद छा कनि था, माण्हुनि सभिनी जेतिरी महिनत कई उनखे ओतिरो इनाम था पिया ॾियनि। हिकु ज़ालिमा जेको मौला जी अंगूठी कटे खणी थो वञे, उनजो नालो आहे जमाल। हिकु ज़ालिमा जेको मौला जी अबा खणी थो वञे, हिकु ज़ालिमा जेको मौला जो अमामो खणी थो वञे, जंहिंजो नालो आहे बजदल इब्न सलीम। अरे जॾहिं मगरिब जो टाइम थियो, सभिनी पंहिंजे इनामनि ते विड़ी रहिया हुया, मुंहिंजो इनाम घटि आहे, मुंहिंजी महिनत घणी आहे। अचानक अरे मगरिब जी आज़ान अचे थी। इब्न ज़ियाद चए थो मलऊन त मुंहिंजे शराब जो वक़्तु थी वियो आहे। ही छा करे थो, चए थो कल्ह सुभाणे अचिजो, जंहिं जेतिरी महिनत कई हूंदी उनखे ओतिरो इनाम ॾींदासीं। ही अमामो खणी पंहिंजे घर थो अचे, पंहिंजे घर में तंदूर में लिकाए थो, काथे हिन जी मोमिना ज़ाल न ॾिसी वठे। ही पंहिंजे कमरे में आयो, हिन जी मोमिना ज़ाल अची चएसि थी ए ज़ालिम कंहिंजो घर उजाड़े आयो आहे। अरे मुंहिंजे घर मां फातिमा ज़हरा जे रोअण जी सदाऊं थियूं अचनि। ही उथे थो जल्दीअ में अमामो खणे थो, चए थो मतां मूंखां खसे वञनि, मूंखे सुभाणे इनाम न मिले। कूफ़े जे जंगलनि में हलियो थो वञे, कूफ़े जे हिन जो दिमाग़ ख़राब थी थो वञे। थोरी बि आहट थिए थी, ही चए थो मां अमामो न ॾींदमि, मां अमामो न ॾींदमि। 2 सालनि खां पोइ हिन जी मौत वाक़ई थी वञे। उन खां पोइ 1 साल ताईं मौला हुसैन जो अमामो कूफ़े जे जंगलनि में पियो रहियो। 3 सालनि खां पोइ हिकिड़ो काफ़िलो हाजिन जो मके अचे थो, उहो ख़ुशबूदार शइ सम्झी मौला जो अमामो खणी पंहिंजे स्लिप सामान में रखे थो। मके खां थी जॾहिं मदीने अचे थो काफ़िलो, मौला सज्जाद उन जे इस्तक़बाल लाइ वञनि था ऐं हुन हाजीअ खे हथ वधी चवनि था, ए हाजी मां तुंहिंजो ही सामान बिगैर उजरत जे खणी हलां। हू ॾिएसि थो ही मौला जो, हे मौला खे जॾहिं मौला जो अमामो मिलियो, कॾहिं हिन खे चुमनि था, कॾहिं चेहरे सां लॻाइनि था। अरे हिन हाजीअ खे शक पइजी वियो, जीअं रसूल अल्लाह जे कब्र ते पहुता, मौला सज्जाद जो बाज़ू पकड़े कब्र मोहम्मद ते रखी चवनि था, ए सज्जाद, ए बुजुर्ग, तुंहिंजो हिन मुंहिंजे सामान में अहिड़ो छा आहे, मां ॾिसां थो तूं कॾहिं चुमेसि थो, कॾहिं सीने सां थो लॻाए, कॾहिं चेहरे सां थो लॻाए। मौला सज्जाद चए थो मां यतीम हुसैन आहियां। इन तुझे सामान में मुझे बाबे हुसैन जो अमामो आहे। मौला सज्जाद बाबा जो अमामो खणी घर में अचनि था। जीअं ई घर में पहुता, असांजे सिंध जी रिवायत आहे, अरे जॾहिं पुट पीउ जो पीउ जी पग ॿधी जॾहिं घर में ईंदो आहे त घर में कोहराम मची वेंदो आहे। सभु बीबियूं गॾु थी वेंदियूं आहिनि। जीअं ई मौला सज्जाद पंहिंजे बाबा हुसैन जो अमामो खणी घर पहुतो, कंहिं बीबीअ मुसल्लो छॾियो, कंहिं बीबीअ तस्बीह छॾी। बीबी ज़ैनब अचे थी, बा हुसैन जो अमामो खोलण शुरू करे थी। उन अमामे में तीर लॻल आहिनि, उन अमामे में तलवारुनि जा ज़ख़्म आहिनि। हेॾे बीबीअ जीअं ई मौला जो अमामे खे खोलियो, उन मां ताज़ो खून जारी थियो। बीबी भाउ जो अमामो खड़ी अरे रसूल अल्लाह जी कब्र ते आई।
रसूल अल्लाह जी कब्र ते बहा जो अमामो विछाई। रसूल अल्लाह जी कब्र मुतज़लज़िल थी। चवण लॻो रसूल अल्लाह दी ज़ैनब हिन खे खणी छॾ, ज़ैनब मां बर्दाश्त नथो करे सघां। दी ज़ैनब चए थी वाह नाना वाह, अरे 3 सालनि खां पोइ तूं हुसैन जो अमामो बर्दाश्त नथो करे सघे। मां 70 कदम ते बि कातिल जी मिन्नतूं कंदी रहियमि, अरे न मारियोसि, मुंहिंजी मां हिनखे चकियूं पी पी हिनखे पालियो आहे।